शांति धीरे मिले तारिका ट्रेन नवंबर 2024 जेटा मेरा बाप दादा चवन था मिठी मिठी भारत ताकि ता कहिड़े बि पते तेदारी सां प्यार तव्हांखे न रखिणो आहे। शुरी था पावन दुनिया में वञो था हिकु बाप सां ई प्यार रखिणो आहे। असांखे कंहिं बि पते देहदारी सां प्यार न रखिणो आहे। असां पावन दुनिया में वञूं था त हिकु बाप सां ई असांखे प्यार हुजणो खपे। प्रश्न आहे त ॿारनि खे कंहिं चीज़ सां तंग न थियणो छो। बाबा चवनि था तव्हांखे पंहिंजे हिन पुराणे शरीर सां जरा बि तंग न थियणो आहे। शरीर ॾाढो वैल्यूबल आहे। आत्मा हिन शरीर में वेही बाप खे यादि कंदी आहे त ॾाढी वॾी लॉटरी वठे थी। बाप जी यादि में रहंदा त ख़ुशी जी खुराक मिलंदी रहंदी। ओम शांति। मिठे मिठे रूहानी ॿार हाणे दूर देश जे रहण वारा मिठे मिठे रूहानी ॿार हाणे दूर देश जो रहण वारो वरी दूर देश सां जा पैसेंजर्स आहियो। हाणे दूर देश जा रहण वारा पोइ दूर देश जा पैसेंजर्स आहिनि। असां रहंदा हुआसीं मथे, हाणे वरी मथे वञण लाइ असां पैसेंजर आहियूं। वञूं था न, हाणे यात्रा था करूं न त पैसेंजर थी वियासीं। असां आत्मायूं ऐं हाणे ॾाढो दूर देश वञण जो पुरुषार्थ करूं थियूं। इहे सिर्फ़ु तव्हां ॿार ई ॼाणंदा आहियो कि असां आत्मायूं दूर देश जा रहण वारा आहियूं ऐं दूर देश में रहण वारे बाप खे बि भुलिजी विया आहियूं कि उहा दूर देश जे बाप खे बि सॾु कंदा आहियूं कि अची करे असांखे बि दूर देश में वठी हलो। हाणे दूर देश जो रहण वारो बाप तव्हां ॿारनि खे हुते वठी हलंदा न। तव्हां रूहानी पैसेंजर्स आहियो, शुरी हिन शरीर सां गॾु आहियो न। रूह ई ट्रैवलिंग कंदी आहे। शरीर त हिते ई छॾे ॾींदासीं। असां सभु आत्मायूं पावन थी मथे हली वेंदासीं, सभिनि जा शरीर जली वेंदा। बाक़ी रूह जी ट्रैवलिंग यात्रा, रूह ई ट्रैवलिंग अर्थात यात्रा कंदी आहे। रूह काॾे वेंदी? पंहिंजी रूहानी दुनिया में। ये जिस्मानी दुनिया आहे, उहा रूहानी दुनिया आहे। ॿारनि खे बाप सम्झाईंदा आहिनि हाणे घर वापसि वञिणो आहे। जाता का पाठ वॼाइण आया आहियूं। उहो ॾाढो वॾो मांडवो अथवा स्टेज आहे। स्टेज ते एक्ट करे करे पाठ वॼाए करे पोइ वापसि सभिनि खे घर हलणो आहे। नाटक जॾहिं पूरो थींदो तॾहिं त वेंदासीं न। हाणे तव्हां हिते वेठा आहियो, तव्हांजी बुद्धि जो घर ऐं राजधानी में हो। इहे त पको यादि करे वठो, छो जी इहे त गायन आहे न, अंत मते सुगति। हाणे तव्हां हिते पढ़ो था, ॼाणंदा आहियो भॻवानु शिव बाबा असांखे पढ़ाईंदा। भॻवान त सवाइ हिन पुरुषोत्तम संगम युग जे कॾहिं पढ़ाईंदा न। भॻवान त सवाइ हिन पुरुषोत्तम संगम युग जे कॾहिं बि असांखे पढ़ाईंदा न। भॻवान ई अची करे असांखे हिन संगम युग ते अची करे पढ़ाईंदा आहिनि। सॼे 5000 वर्ष में निराकार भॻवान बाप ई हिकु बार अची करे असांखे पढ़ाईंदा आहिनि। बाबा हिन संगम युग ते ई ईंदा आहिनि, इन जे सवाइ कॾहिं बि अची न सघंदा आहिनि। बाबा त चवंदा आहिनि मां ड्रामा जे बंधन में आहियां ऐं कर्मातीत आहियां त बाबा जी चाह बि न थींदी आहे। बाबा त चाहना खां परे आहिनि न। त बाबा चवंदा आहिनि मुंहिंजे ड्रामा में हिकु ई बार पार्ट हूंदो आहे। इहे त सभिनि खे पको निश्चय आहे न। पढ़ाई बि केतिरी सहज आहे। हाणे घर वञिणो आहे, हुन घर सां त सॼी दुनिया जो प्यार आहे न। मुक्ति धाम में वञण त सभु चाहींदा आहिनि, परंतु हुननि जो बि अर्थ न सम्झंदा आहिनि।
मनुष्य जी बुद्धि इन समय कहिड़ी थी आहे ऐं तव्हांजी बुद्धि हाणे कीअं ठही आहे, केतिरो फ़र्क़ु आहे न। तव्हांजी आहे स्वच्छ बुद्धि, नंबरवार पुरुषार्थ अनुसार सॼे विश्व जे आदि मध्य अंत जो नॉलेज तव्हांखे सुठी तरह आहे। तव्हांजे दिलि में इहा आहे कि असांखे हाणे पुरुषार्थ करे नर सां श्री नारायण, नारी सां श्री लक्ष्मी ज़रूरु ठहिणो। हितां खां त पहिरियों पंहिंजे घर वेंदासीं त ख़ुशी सां वञिणो आहे न। जीअं सतयुग में देवता आहियूं ख़ुशी सां हिकु शरीर छॾे ॿियो वठंदा आहिनि न, उहो इन पुराणे शरीर खे बि त वैसे इन पुराणे शरीर खे बि ख़ुशी सां छॾिणो आहे कि अरे वाह मां वञी करे बालकृष्ण ठहींदमि, राधे ठहींदमि, बालकी राधे ठहींदमि, बालकृष्ण ठहींदमि, है न। केॾो सुठो प्रधान दुनिया हूंदी, केॾी सुठो प्रधान प्रकृति, ऐं तव्हांजी योनियूं बि केॾी सुठियूं हूंदियूं। हुननि सां गॾु खेॾंदासीं, प्रकृति जो आनंद वठंदासीं। त बाबा चवनि था ख़ुशी सां छॾिणो खपे न। जीअं सतयुगी देवता ख़ुशी सां हिकु शरीर छॾे करे ॿियो वठंदा। जॾहिं सतयुगी देवता हूंदा उहो बि ॾिसंदा न मुंहिंजो इहो शरीर पुराणो थी वेंदो, छो जो हुननि जो देह जे संबंध पदार्थ वस्तु वैभवनि में त मोह हूंदो न आहे। त हुननि खे लॻंदो आहे अरे मुंहिंजो शरीर त पुराणो थी वियो आहे, अरे वाह मां इहो नयो बालक ठाहींदुमि। ऐं हुननि खे पद जो बि उहो न हूंदो आहे। हिते त माण्हुनि खे पद जो बि, पद में बि मोह हूंदो आहे न, है न। कोई डॉक्टर वॾो पोजीशन वारो हुजे या कहिड़ी बि पोजीशन वॾी हुजे जंहिंमें हुननि खे मान सम्मान पैसो सभु मिले, ऐं ॿिए जन्म में उहो त हिनजो त पद में बि मोह हूंदो आहे, अरे मां मरी वेंदमि पोइ मूंखे वरी मां काॾे वेंदमि। ऐं हिते डपु बि थींदो आहे, छो जो हिते गरुड़ पुराण आदि में लिखायो आहे कि जीव जंतु जानवर ठहींदा आहिनि। त बाबा चवंदा आहिनि ॾिसो कि हुते त असांखे कंहिंमें बि मोह न हूंदो त इज़ीली आत्मा शरीर छॾे छॾंदी ख़ुशी सां कि मूंखे नयो शरीर थो मिले। त बाबा चवनि था कि वैसे हिन पुराणे शरीर खे बि ख़ुशी सां छॾिणो आहे, हिन सां तंग न थियणो आहे। शरीर ॾाढो वैल्यूबल शरीर आहे, हिन शरीर द्वारा ई आत्मा खे बाप सां लॉटरी मिलंदी आहे। जेसि ताईं पवित्र न ठहियो त घर वञी न सघंदो। बाप खे यादि कंदा रहंदा तॾहिं ई उन योग बल सां पापनि जो बोझ उतरंदो। असां बाप खे यादि कंदा रहंदासीं तॾहिं ई योग बल सां पापनि जो बोझ उतरंदो, न त सजा खाइणी पवंदी। पवित्र त ज़रूरु ठहिणो आहे। लौकिक संबंध में बि ॿार कोई गंदो पतित कमु कंदा आहिनि त बाप गुस्से में अची करे लाठी बि मारे ॾींदा आहिनि, छो जो बेक़ाइदे पतित ठहींदा आहिनि। कंहिंसां गॾु बि बेक़ाइदे प्यारु रखंदा आहियूं त बि माउ बाप खे सुठो न लॻंदो आहे। इहे बेहद जो बाप चवंदा आहिनि त ॿारनि खे हिते त रहणो न आहे, हाणे तव्हांखे वञिणो आहे नई दुनिया में, हुते विकारी पतित कोई हूंदो न आहे। हिकु पतित पावन बाप अची करे अहिड़ो पावन तव्हांखे ठाहींदा आहिनि। बाप ख़ुदि चवंदा आहिनि असांजो जन्म दिव्य आहे, अलौकिक आहे। ॿियो कोई बि आत्मा मुंहिंजे समान शरीर में प्रवेश न करे सघंदी है न। ॿियो कोई बि आत्मा मुंहिंजे समान शरीर में न प्रवेश करे सघंदी। बस धर्म स्थापक त ईंदा, उन्हनि जी आत्मा बि प्रवेश कंदी, परंतु उहा ॻाल्हि ई अलॻि आहे। ॿियो कोई बि आत्मा मुंहिंजे समान शरीर में न प्रवेश कंदी आहे। जीअं शिव बाबा जी आत्मा प्रवेश कंदी आहे न, हीअ मुंहिंजे समान शरीर में प्रवेश न कंदी। बस धर्म स्थापक त ईंदा आहिनि, हुननि जी आत्मा बि प्रवेश कंदी आहे, परंतु उहा त ॻाल्हि उहो त हिकु सेकेंड जे लाइ ईंदी, चई करे हली वेंदी। जप साहिब त ख़ुशि सुख मिले, रिमेंबर गॉड, त हेवन में हली वेंदा। असां त ईंदा ई सभिनि खे वापसि वठी वञण लाइ, पर बाबा जी प्रवेशता त बिल्कुलु अलॻि ई आहे। बाबा त अची करे हिते ज्ञान ॾेई राजयुग सिखाए राजधानी स्थापना कंदा आहिनि।
बाबा चईंदा आहिनि की असां त ईंदा ई सभिनि खे वापसि वठी वञण लाइ, राजधानी स्थापना कराए पोइ सभिनि खे वापसि वठी हलंदा बाबा। हिकु बार असांजी राजधानी पूरी थी वञे, सभी आत्मायूं मथां खां हेठि अची वञनि, सभिनि खे संदेश मिली वञे, पोइ असां हली हलंदासीं घर वापसि। श्री बाबा खे कंहिंजो उलाना बि न ॿुधणो आहे, बाबा खे राजधानी बि स्थापना करणी आहे, ऐं बाबा खे पूरी माला ठाहे करे मथे वठी अचिणो आहे। त माला में उहो मथां वारा दाणा बि था अचनि। त बाबा असांखे चवनि था की मां त ईंदो ई आहे सभिनि खे वापसि वठी वञण लाइ। उहो त मथां खां उतरंदा आहिनि हेठि पंहिंजो पाठ वॼाइण लाइ, है न। उहो त धर्म स्थापन करे पोइ उन्हनि जी धर्म जो गिरती कला थी वेंदी आहे। बाबा त पंहिंजे धर्म जी चढ़ती कला कराइण ईंदा आहिनि। बाबा त सभिनि खे वठी वञण लाइ ईंदा आहिनि। उहो त पाठ वॼाइण ईंदा आहिनि, पोइ बतलाईंदा आहिनि की तव्हां कीअं 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 पहिरियों पहिरियों नई दुनिया में उतरंदव। हुन नई दुनिया सतयुग में बगुलो कोई बि न हूंदो। बाप त ईंदा ई आहिनि बगुलनि जे विच में, पोइ तव्हांखे हंस ठाहींदा आहिनि। तव्हां हाणे हंस ठहो था न, मोती ई चुगंदा आहियो। सतयुग में तव्हांखे इहे रतन न मिलंदा। सतयुग में असांखे ज्ञान रत्न न हूंदा। तव्हां इहे ज्ञान रतन चुगी करे हंस ठहींदा आहियो। बगुला सां तव्हां हंस कीअं ठहींदा आहियो, इहे बाप बि सम्झाईंदा आहिनि। हाणे तव्हांखे हंस ठाहिनि था न, देवताउनि खे हंस, असुरनि खे बगुलो चइबो आहे न। देवताउनि खे हंस चईंदासीं, असुरनि खे बगुलो चईंदासीं। हाणे असां ज्ञान मोती चुगी करे, अर्थात ज्ञान जी ॻाल्हियूं ॿुधी करे बुद्धि में धारण करे, मनन चिंतन करे, उनखे जीवन में धारण करे हंस ठहूं था। ऐं बगुला असुर अर्थात बगुला। हाणे तव्हां किचिड़ो छॾे मोती चुगंदा आहियो न। तव्हांखे ही पश्चात तव्हांजो ही तव्हां ही पद्मा पदम भाग्यशाली तव्हांखे ही चइबो। तव्हांजे पेर में छापो लॻंदो आहे पद्मनि जो। भक्ति मार्ग में देवताउनि जे पेरनि में पद्मनि जो छापो लॻंदो आहे। शिव बाबा खे त पांव ई न आहे त पदम थी न सघनि। उहो त तव्हांखे पद्मा पदम भाग्यशाली ठाहींदा आहिनि न। बाप चईंदा आहिनि मां तव्हांखे विश्व जो मालिक ठाहिणा आहियो। इहे सभु ॻाल्हियूं सुठी रीति सम्झण जी आहिनि। मनुष्य इहे त सम्झंदा आहिनि न स्वर्ग हुयो, परंतु कॾहिं हुयो, पोइ कीअं हूंदो, इहे पतो ई न आहे। तव्हां ॿार हाणे रोशनी में आया आहियो, उहे सभु अंधियारे में आहिनि। इहे लक्ष्मी नारायण विश्व जा मालिक कॾहिं कीअं ठहिया, इहे कंहिंखे पतो ई न आहे। 5000 जी त ॻाल्हि आहे। बाप वेही सम्झाईंदा आहिनि, जीअं तव्हां ईंदा आहियो पाठ वॼाइण, वैसे मां बि ईंदो आहे। तव्हां निमंत्रण ॾेई करे सॾु कंदा आहियो, हे बाबा असां पतितनि खे अची करे पावन ठाहियो। बाबा चईंदा आहिनि जीअं तव्हां पाठ वॼाइण ईंदा आहियो, उहो मां बि ईंदो आहे, लेकिन मुंहिंजो अवतरण थींदो आहे। तव्हां निमंत्रण ॾेई करे सॾु कंदा आहियो, हे बाबा अची करे असां पतितनि खे पावन ठाहियूं। ॿियो कंहिंखे बि ईअं कॾहिं न चईंदासीं। पंहिंजे धर्म स्थापक खे बि ईअं न चईंदा कि अची करे पावन ठाहियो। छोजी धर्म स्थापक ईंदा आहिनि, पोइ उन्हनि जो धर्म स्थापना थींदो आहे। तेसिताईं पोइ उन खां पोइ धीरे धीरे पतित थी वेंदो आहे। लेकिन पतित थियण खां पोइ बि कोई पंहिंजे धर्म स्थापक खे यादि न कंदो आहे कि अची करे पावन ठाहियो। क्राइस्ट अथवा बुद्ध खे थोरी पतित पावन चईंदासीं। गुरु उहा जो सदगति करे, उहो त ईंदा ई आहिनि। उन्हनि जे पिछाड़ी सभिनि खे हेठि उतरणो पवंदो आहे। हितां खां वापसि वञण जो रास्तो बतलाइण वारो, सर्व जी सदगति करण वारो अकाल मूर्त हिकु बाप ई आहे। वास्तव में सतगुरु अक्षर ई राइट आहे। तव्हां सभिनि खां राइट अक्षर पोइ सिख माण्हू चईंदा आहिनि। वॾी वॾी आवाज़ में सतगुरु अकाल चईंदा आहिनि।
सतगुरु अर्थात बाबा सदा अकाल मूर्त आत्मा है, उनकी कभी भी काल न खाई सकता। वैसे तो असां सभी आत्मायूं भी अकाल मूर्त आहियूं। वरी जोर सां धुन लॻाईंदा आहिनि, सतगुरु अकाल मूर्त चईंदा आहिनि। मूर्त ई न हुजे त पोइ सतगुरु कीअं मञदा। ॾिसो मतिलबु मूर्त मतिलबु उन्हनि जी निराकार मूर्त आहे। मूर्त ई न त पोइ सतगुरु कीअं मञदा, सदगति कीअं कंदा, कीअं ॾींदा। उहो सतगुरु स्वयं ई अची करे पंहिंजो परिचय ॾींदो आहे, मां तव्हांजी मिसल जनम न वठंदो आहे। ॿिया त सभु शरीरधारी वेही ॿुधाईंदा आहिनि, तव्हांखे अशरीरी रूहानी बाप वेही ज्ञान ॾींदा आहिनि। केॾी वॾी ॻाल्हि आहे। रात ॾींहं जो फ़र्क़ु आहे। किथे आत्मा देह ख़ुदि जी देह में वेही करे ज्ञान ॾे, किथे परमात्मा ॿिए जे शरीर में अची करे असांखे ज्ञान ॾे, आत्मा ज्ञान ॾे। रात ॾींहं जो फ़र्क़ु आहे न। हिन समय मनुष्य जो कुझु कंदा आहिनि उहो रॉन्ग ई कंदा आहिनि। श्री रावण जी मथे आहे, हर हिक में विकार आहिनि। हाणे रावण राज्य आहे, ये ॻाल्हियूं डिटेल में बाप वेही सम्झाईंदा आहिनि। न त सॼी दुनिया जे चक्कर जो मालूम कीअं पए, ये चक्र कीअं फिरंदो आहे मालूम पइणो खपे न। ये बि तव्हां न चईंदा हो कि बाबा सम्झायो न, आपे ही बाप सम्झाईंदा आहिनि। बाबा खे त बसि असां चयो हे पतित पावन अची, बाबा अची करे असांखे चक्र आपे ई सम्झाईंदा आहिनि। तव्हांखे हिकु बि प्रश्न पुछण जी दरकार न रहंदी आहे। भॻवान त बाप आहे न, बाप जो कमु आहे सभु कुझु आपे ई ॿुधाइणु, आपे ई सभु कुझु करणु। ॿारनि खे स्कूल में बाप आपे ई विहारंदो आहे, नौकरी ते लॻाईंदा आहिनि, पोइ उन्हनि खे चईंदा आहिनि 60 वर्ष खां पोइ इहे सभु छॾे भॻवान जो भॼन करणो। नौकरी ते लॻाईंदा आहिनि, पोइ उन्हनि खे चईंदा आहिनि ॿारनि खे कि हाणे मां सभु कुझु छॾे भॻवान जो भॼन कंदमि। वेद शास्त्र आदि पढ़णु, पूजा करणु। तव्हां अधु कल्ह पुजारी ठहियो, पोइ अधु कल्ह जे लाइ पूज्य ठहींदा आहियो। पवित्र कीअं ठहो उन जे लाइ केतिरो सहज सम्झाइबो, पोइ भक्ति बिल्कुलु छुटिजी वेंदी आहे। उहो सभु भक्ति कंदा आहिनि, तव्हां ज्ञान वठंदा आहियो। रात ॾींहं जो फ़र्क़ु आहे न। दुनिया वारा भक्ति कंदा आहिनि, असां ज्ञान ॿुधंदा आहियूं। तव्हां ॾींहं तरफ़ वेंदा आहियो, उहो राति में आहिनि। असां ॾींहं तरफ़ वेंदा आहियूं, अर्थात ज्ञान ॿुधी करे स्वयं खे परिवर्तन करे स्वर्ग में वेंदा आहियूं। गीता में लिखियलु आहे मन मना भव, इहे अक्षर त मशहूरु आहे न। गीता पढ़ण वारा सम्झी सघंदा आहिनि, गीता पढ़ण वारा सम्झी सघंदा आहिनि। ॾाढो सहज लिखियलु आहे मन मना भव। सॼी आयु गीता पढ़ंदा आया आहियूं, कुझु बि न सम्झंदा आहियूं। हाणे उहे ई गीता जो भॻवान बि सिखलाईंदा आहिनि त पतित खां पावन ठही वेंदा आहियूं। हाणे प्रैक्टिकल में असां गीता ज्ञान ॿुधूं था। हाणे असां भॻवान सां गीता ज्ञान ॿुधंदा आहियूं, पोइ ॿियनि खे ॿुधाईंदा आहियूं, पावन ठहींदा आहियूं। बाप जे महावाक्य आहिनि, इहे उहो ई सहज राजयोग आहे। मनुष्य केतिरा अंधश्रद्धा में डूबल आहिनि न, तव्हांजी त ॻाल्हि ई न ॿुधंदा आहिनि। ड्रामा अनुसार उन्हनि जी बि जॾहिं तक़दीर खुले तॾहिं त अची सघनि न। ड्रामा अनुसार मनुष्य केतिरा अंधश्रद्धा में डूबल आहिनि, तव्हांजी त ॻाल्हि ई न ॿुधंदा आहिनि। ड्रामा अनुसार जॾहिं उन्हनि जी तक़दीर खुले तॾहिं अची सघनि। तव्हां वटि तव्हां जहिड़ी तक़दीर ॿियो कोई धर्म वारनि जी हूंदी ई न आहे। तव्हां जहिड़ी तक़दीर ॿियो कोई धर्म वारनि जी हूंदी न। बाप सम्झाईंदा आहिनि, इहे तव्हांजो देवी देवता धर्म ॾाढो सुख ॾियण वारो आहे। तव्हां ई सम्झंदा आहियो, बाप ठीकु चईंदा आहिनि। शास्त्रनि में त हुते बि कंस रावण आदि बि ॾेखारींदा आहिनि सत्युग में। हुते जे सुख जो त कंहिंखे पतो ई न आहे। बस देवी देवता आहिनि कि पूजदा आहिनि, परंतु बुद्धि में कुझु न वेंदो आहे। हाणे बाप चईंदा आहिनि ॿार मूंखे यादि करो, ईअं कॾहिं ॿुधायो
कि बाप ॿारनि खे चए मूंखे यादि करो। ईअं कॾहिं ॿुधो आहे? लौकिक बाप कॾहिं ईअं चई, ईअं यादि कराइण जो पुरुषार्थ कराईंदा छा? ये बेहद जो बाप वेही सम्झाईंदा आहिनि तव्हां सॼे विश्व जे आदि मध्य अंत खे ॼाणे करे चक्रवर्ती महाराजा ठही वेंदव। पहिरियों तव्हां वेंदव घर, पोइ अचिणो आहे पाठदारी ठही करे। हाणे कंहिंखे बि पतो न पवंदो आहे कि हीअ नई आत्मा आहे या पुराणी आत्मा। नई आत्मा जो नामाचार ज़रूरु थींदो आहे। हाणे बि ॾिसो कोई जो केतिरो नामाचार थींदो आहे। मनुष्य ढेर ईंदा आहिनि, वेठे वेठे अनायासी मनुष्य ढेर अची वेंदा आहिनि, वेठे वेठे अनायासी अची वेंदा आहिनि। उहो त उहो प्रभाव पवंदो आहे। बाबा बि हिन में अनायासी ईंदा आहिनि। नई आत्मायूं अनायासी अची करे पंहिंजो प्रभाव विझंदियूं आहिनि। त बाबा बि हिन में अनायासी ईंदा आहिनि त प्रभाव पवंदो आहे। उहो बि नई आत्मा ईंदियूं आहिनि त पुराणनि ते प्रभाव थींदो आहे। टालियूं निकिरंदी रहंदियूं आहिनि त उन्हनि जी महिमा थींदी आहे। कंहिंखे पतो न रहंदो आहे कि हिन जो नामाचार छो आहे। नई आत्मा हुजण सां उन्हनि में कशिश थींदी आहे। हाणे त ॾिसो केतिरा ढेर कूड़ा भॻवान ठही आहिनि। हिन करे गायन आहे सच जी ॿेड़ी हिलदी डुलदी लेकिन डूबदी न। तूफ़ान ॾाढा ईंदा आहिनि छो जी भॻवान खिवैया आहे न। ॿार बि हिलंदा आहिनि, नाव खे तूफ़ान ॾाढा लॻंदा आहिनि। ॿिया सत्संगनि में त ढेर वेंदा आहिनि, परंतु हुते कॾहिं तूफ़ान आदि जी ॻाल्हि न आहे। हिते अबलाइन ते अत्याचार थींदो आहे, परंतु पोइ बि स्थापना त थियणी आहे। बाप बि सम्झाईंदा आहिनि, हे आत्मायूं त केतिरी कंगाल जंगली काटा ठही आया। ॿियनि खे कांटो लॻाईंदा आहियो त तव्हांखे बि कांटो लॻंदो आहे न। रिस्पॉन्ड त हर ॻाल्हि जो मिलंदो आहे। हुते दुख जी छी ॻाल्हियूं कोई हूंदियूं न। इन करे हुनखे चइबो आहे स्वर्ग। मनुष्य स्वर्ग ऐं नर्क चईंदा आहिनि, परंतु सम्झंदा न आहिनि। चईंदा आहिनि फलानो स्वर्ग वियो। इहे चइण बि वास्तव में रॉन्ग आहे। निराकारी दुनिया कोई हेवन थोरी आहे। निराकारी दुनिया खे कोई हेवन न चईंदासीं, उहो मुक्ति धाम। इहे पोइ चईंदा आहिनि स्वर्ग वियो। अगरि मथे बि वियो त मथे त मुक्ति धाम आहे न, स्वर्ग थोरी आहे। हाणे तव्हां ॼाणंदा इहो मुक्ति धाम आत्माउनि जो घर आहे। वैसे हिते जीअं हिते घर हूंदो आहे, भक्ति मार्ग में जो ॾाढा धनवान हूंदा आहिनि त केतिरा ऊंच मंदिर ठाहींदा आहिनि। शिव जा मंदिर ॾिसो कीअं ठाहींदा आहिनि, लक्ष्मी नारायण जो बि मंदिर ठाहींदा आहिनि। त सचे जेवर आदि केतिरा हूंदा आहिनि, ॾाढा धन रहंदो आहे। हाणे त कूड़ थी वियो आहे। पहिरियों देवी देवताउनि ते केॾो धन चढ़ाईंदा आहियो। तव्हां बि अॻियां केतिरा सचा जेवर पाईंदा आहियो। हाणे त गवर्नमेंट जे डर सां सचो छुपाए कूड़ो पाईंदा आहिनि। हुते त आहे सच ई सच, कूड़ो कुझु बि हूंदो न आहे। हिते सचो हूंदे बि छिपाए करे रखंदा आहिनि। दिन प्रतिदिन सोनो महांगो थींदो वेंदो आहे। हुते त आहे स्वर्ग, तव्हांखे सभु कुझु नयो मिलंदो। नई दुनिया में सभु कुझु नयो आहे। अकीचार अथाह धन आहे। हाणे त ॾिसो हर चीज़ केतिरी महांगी आहे। हाणे त ॿारनि खे मूल वतन खां वठी करे सभु राज सम्झाया आहिनि। मूल वतन जो राज बाप बग़ैर कोई सम्झाए न सघे। तव्हांखे बि पोइ टीचर ठहिणो आहे। गृहस्थ व्यवहार में बि भल रहो, कमल फूल समान पवित्र रहो। इहे गृहस्थनि जे लाइ आहे, युगलनि जे लाइ। बाक़ी अगरि कंहिंजे मथां ज़िम्मेवारी आहे त उहो बि भाउ भेण रही सघंदा आहिनि, लेकिन कमल फूल समान रहणो। ॿियनि खे बि आप समान ठाहींदव त ॾाढो ऊंच पद पाईंदव। हिते रहण वारनि खां बि उहो ऊंच पद पाए सघंदा आहिनि, है न। सेंटर ते रहण वारनि खां बि उहो ऊंच पद पाए सघंदा आहिनि। नंबरवार त आहिनि। ॿाहिरि में रहंदे हुए बि विजय माला में पिरोइजी सघंदा आहिनि। ॿाहिरि में रहंदे हुए बि विजय माला में पिरोइजी सघंदा आहिनि। हफ़्ते जो कोर्स वठो, पोइ भल विलायत में हली वञो, किथे बि हली वञो।
सॼी दुनिया खे बि मैसेज मिलणो खपे। अॼुकल्ह त घर गृहस्थी में रही करे बि तव्हां ॾाढी सुठी सेवा करे सघंदा आहियो। बाबा चवनि था न, घर गृहस्थी में रहण वारा बि विजय माला में अची सघंदा आहिनि। ॾिसो, बाबा जा अहिड़ा अहिड़ा शब्द असांखे सदा यादि रखणा खपनि, ताकी कॾहिं बि असांखे दिलि शिकस्त न थिए। अॼु बाबा चईंदा आहिनि न, इहे सभु असांजे मन जे प्रश्ननि जे लाइ दवाई आहे, उत्तर आहे। हिन करे ज्ञान सुठी रीति बुद्धि में धारण हूंदो त कॾहिं कंहिं ॻाल्हि में असां दिलि शिकस्त न थींदासीं। श्री बाबा हर ॿार खे हर रीति ऊचो उठाईंदा आहिनि। सॼी दुनिया खे बि मैसेज मिलणो आहे, लेकिन इहो उन्हनि जे लाइ आहे जो जेके मतिलबु कोई न कोई ॻाल्हि जे कारण बाबा डायरेक्शन ॾिनो अथई। बाबा त कंहिंखे चईंदा आहिनि शादी बि करो, लेकिन हिन जो मतिलबु न कि तव्हां ज़बरदस्ती करो। उहो सर्कमस्टेंसिस अनुसार बाबा राय ॾींदा आहिनि। बाप आया आहिनि, सिर्फ़ु चईंदा आहिनि मामेकम यादि करो। उहो बाप ई लिबरेटर गाइड आहे न। हुते तव्हां वेंदव त अख़बार, बाबा चईंदा आहिनि हुते तव्हां वेंदव त अख़बार में बि ॾाढो नाम थी वेंदो। विदेशनि में बि असां वञी करे सर्विस कंदासीं त ॾाढो नाम थी वेंदो। ॿियनि खे बि इहा ॾाढो सहज ॻाल्हि लॻंदी। आत्मा ऐं शरीर ॿ चीजूं आहिनि न। आत्मा में ई मन बुद्धि आहे, शरीर त जड़ आहे। पाठधारी आत्मा ठहींदी आहे। खूबी वारी चीज़ आत्मा आहे त हाणे बाप खे यादि करिणो आहे। हिते रहण वारो एतिरो यादि न कंदा आहिनि जेतिरो ॿाहिरां वारा कंदा आहिनि। जो ॾाढो यादि कंदो आहे, उहो आसमान ठाहींदा आहिनि, काटन खे फूल ठाहींदा आहिनि, उहो ई ऊच पद पाईंदा न। इन करे सभु कंडीशन्स असांखे बुद्धि में धारण करणी आहे। ईअं न सिर्फ़ु असां समर्पित थी वियासीं, धन बि ॾिनो, सेवा बि कई, लेकिन जो ॾाढो बाबा खे यादि कंदो, ॾाढनि खे आसमान ठाहींदो, ॾाढे काटन खे फूल ठाहींदो, उहो ई ऊच पद पाईंदा। तव्हां सम्झंदा आहियो, पहिरियों असां काटा हुयासीं, हाणे बाप ऑर्डिनेंस कढियो अथई ॿार कामा शत्रु। हाणे बाप ऑर्डिनेंस कढियो अथई ॿार कामा शत्रु। हिन ते जीत पाइण सां ई तव्हां जगत जी ठहींदव। परंतु लिखित सां कोई सम्झंदा थोरी आहिनि। गीता में त लिखियलु आहे, लेकिन लिखित सां कोई सम्झंदा न आहिनि। हिन करे हाणे बाप स्वयं परमधाम मां हेठि लही करे पहिरीं ॻाल्हि बाबा इहे ई त चई, मां में योगी ठहो, पवित्र ठहो, योगी ठहो, पवित्र ठहो। अच्छा, मीठी मीठी सिकी लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार सदा ज्ञान रतन चुगण वारो हंस ठहिणो आहे। मोती ई चुगणा आहिनि, किचिड़ो छॾे ॾियणो। हर कदम में पद्मन जी कमाई जमा करे पद्मा पदम भाग्यशाली ठहिणो। ऊच पद पाइण लाइ टीचर ठही करे ॾाॾनि जी सेवा करणी आहे। कमल फूल समान पवित्र रही आसमान ठाहिणो, काटन खे फूल ठाहिणो। वरदान आहे, तुंहिंजे मुंहिंजे जे हलचल खे समाप्त करे रहम जी भावना इमर्ज करण वारा मर्सीफुल ठहो। समय प्रति समय केतिरी आत्मायूं दुख जी लहर में ईंदियूं आहिनि। प्रकृति जी थोरी बि हलचल थींदी आहे, आपदा ईंदी आहे त अनेक आत्मायूं तड़पदियूं आहिनि, मर्सी रहम मांगदियूं आहिनि। अहिड़ी आत्माउनि जी पुकार ॿुधी रहम जी भावना इमर्ज करो। पूज्य स्वरूप मर्सीफुल धारण करो। स्वयं खे संपन्न ठाहियो त इहे दुख जी दुनिया संपन्न थी वेंदी, समाप्त थी वेंदी। हाणे ऐं
बाबा जी शक्ति गुणनि सां संपन्न थी वेंदी। असांजी संपन्न रहण सां पूरी दुख जी दुनिया समाप्त थी सभु ज्ञान गुण शक्तियुनि सां संपन्न थी वेंदी। हाणे परिवर्तन जी शुभ भावना जी लहर तीव्र गति सां फैलायो त मुंहिंजे तुंहिंजे जी हलचल समाप्त थी वेंदी। मुंहिंजे तुंहिंजे जी हलचल समाप्त थी वेंदी। स्लोगन आहे व्यर्थ संकल्पनि जी हथौड़ी सां समस्याउनि जे पत्थर खे तोड़ण जी बजाए बाक़ी सभु ॻाल्हियूं ॾेई करे फुल स्टॉप लॻाए करे हाई जंप ॾेई समस्या रूपी पहाड़ खे पार करण वारा ठहो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।